हाँ ही नंबर वी आई यानी कि चौं जो क्वेश्चन है होल नंबर्स ग्रेटर देन 5 बट लेस देन आर इक्वल टू 12 यानी हाँ असांखे होल नंबर्स जो लाइन से रिप्रेजेंट करना ॾेखारणा आहिनि उहे 5 खां वॾा हूंदा ऐं 12 खां नंढा या 12 जे बराबर हूंदा। ठीक है, उन लाइ असां ठीक है हाँ उन लाइ असां हिकु लाइन ठाहींदासीं ऐं उन लाइन ते छा कंदासीं मार्किंग कंदासीं। ठीक, एक जेतिरनि मुफ़ासिले ते या वक़फ़नि में असां छा कंदासीं उन ते मार्किंग कंदासीं। ठीक है, हाँ असां मार्किंग करण खां पोइ उन ते 0 खां वठी 13 ताईं जेके आहिनि होल नंबर्स उन ते असां छा कनि लिखिया आहिनि। ठीक है, होल नंबर्स लिखण खां पोइ हाणे असां ठीक है होल नंबर्स लिखण खां पोइ असांखे जेको आहे सो छा ज़ाहिर करिणो आहे जेके होल नंबर्स आहिनि 5 खां वॾा हुजनि ऐं 12 खां नंढा या 12 जे बराबरि हुजनि। ठीक आहे, त हाणे असां माना 6 खां वठी 12 ताईं जेके होल नंबर्स उन्हनि खे असां निशान लॻाईंदासीं त जीअं असांखे ख़बर पए त जेके होल नंबर्स असां 5 खां वॾा जेके आहिनि उहे ज़ाहिर कया आहिनि ऐं 12 खां नंढा या 12 जे बराबरि। ठीक आहे, हीअ जेकी निशानी आहे असांखे हीअ मिली आहे 12 खां नंढा या उन जे बराबरि जे लाइ। पोइ असां छा कंदासीं 5 खां मथे 12 ताईं जेको आहे सो निशान लॻाईंदासीं होल नंबर्स ते।